अवांखे अपडेट कयूं। अहम ख़बर आहे सांगड़ मां पीपी चेयरमैन जी सुभाणे थींदड़ जलसे जूं तैयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। अब्दुल सलाम थहीम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड में 50 फुट वेकरो स्टेज तैयार किया वेंदो। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है हेलीपैड भी तैयार किया वियो। पिंडाल में 30,000 खां वधीक कुर्सियों लगायूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां शेयर कंदासीं। सांगड़ खां पीपी चेयरमैन जी सुभाणे थींदड़ जलसे जूं तैयारियूं मुकम्मल थी वयूं। अवां ख़बर शेयर कंदासीं। अब्दुल सलाम थहीम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड में 50 फुट वेकरो स्टेज तैयार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं एडी कुंबर खां। एडी अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। हाँ जी बिल्कुल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो सुभाणे सांगड़ ज़िले तालका शहदादपुर पहुचंदो, जिथे जलसे आम के खिताब कंदो। चूंड मुहिम के हवाले से बिलावल भुट्टो पंजाब केपी के समेत सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो कंदो। उन समेत सुभाणे सांगड़ पहुचंदो। अॼु एसएसपी सांगड़ सदाम हुसैन ख़ासकेली कुछ देर अॻु जो जलसे गाह जो ऐं हेलीपैड जो तैयार थियो आहे उन जो दौरो कयो आहे। सिक्योरिटी मामलनि जो जाइज़ो वरितो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे आमद के सिलसिले में अब्दुल सलाम थहीम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड में तैयारियों जेके आखिरी मरहले में आहिनि। जलसे गाह में 50 फुट जो वेकरो स्टेज ठाहियो वियो आहे ऐं मीडिया के कवरेज के लिए कंटेनर कायम लगाया विया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आवाम के वेहण के लिए पिंडाल में 30,000 खां वधीक जेके कुर्सियों लगाई वियूं आहिनि। ॿिए तरफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहदादपुर आमद के सिलसिले में शहर के पीपी के झंडन से सिंगारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ जगह ते इस्तक़बालिया कैंपूं पिण कायम कयूं आहिनि। सांगड़ ज़िले पीपल्स पार्टी ज़िले सदर अली हसन इंगोर जो जैसे आवाज़ टीवी की ॻाल्हि ॿोल थी है तो उन्होंने बताया तो सांगड़ ज़िले की तारीख़ में ही वॾो जलसो होंदो, जिथे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो खिताब कंदो। ज़िले के कुंड कुर्छ मां जियाला शिरकत कंदा। 8 फरवरी पीपी ज़िले सांगड़ में स्वीप कंदी। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।